सिंध हाई कोर्ट सखर बेंच कुत्ता मार मुहिम की निगरानी न करण ते पीपुल्स पार्टी के बिन MPAs के मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। रतोदेरो मां चूंडियल फरियाल टालपुर ऐं जामशोरो मां चूंडियल गयानचंद ईसराणी की मेंबरशिप मुअत्तल करण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत कुत्ता ॾाढ़ण वारनि वाक़िअनि जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच तरफ़ां कुत्तनि जे ॾाढ़ण वारनि वाक़िअनि बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। अदालतुनि रतोदेरो मां चूंडियल PP MPA फरियाल टालपुर ऐं जामशोरो मां चूंडियल गयानचंद ईसराणी की मेंबरशिप मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। जामशोरो में MPA गयानचंद ईसराणी जे तक में कुछ ॾींहं अॻु कुत्तनि जे ॾाढ़ण जो वाक़ियो पेश आयो हो। वाक़िए में मासूम ॿारड़ी ईमान सहितो हयाती विञाई वेठी हुई। PP MPA फरियाल टालपुर जे तक वारिस ॾिनो माछी में भी कुछ ॾींहं अॻु कुत्तनि जे ॾाढ़ण सबबि ॿारड़ी जी अख मुतासिर थी हुई। फ़ैसिले में चयो वियो आहे त अदालती हुकुम जे बावजूद कुत्ता मार मुहिम जी निगरानी न करण ऐं ॿारड़नि जे कुत्तनि ॾाढ़ण जा वाक़िया पेश अचण ते इलेक्शन कमीशन ॿिन्ही मेंबरनि जी मेंबरशिप मुअत्तल करे। हाई कोर्ट चयो आहे त सूबाई इलेक्शन कमीशन मुअत्तली जा ऑर्डर जारी करे ऐं सिंध असेंबली जे सेक्रेटरी खां बि अदालती हुक्मनि ते अमल दरामद न करण ते वज़ाहत तलब कई वई आहे। अदालती फ़ैसिले में चयो आहे त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि अदालती हुकुम बावजूद निगरानी न कई वई त उन्हनि इलाइक़नि जे MPAs जी बि मेंबरशिप मुअत्तल कई वेंदी।